चंद्रयान 2 क्यों नहीं सक्सेसफुली सॉफ्ट लैंड हो पाया? चंद्रयान 1 और चंद्रयान 2 मेरे को दोनों याद है मैम। क्या क्या बताया चंद्रयान 1? मैम चंद्रयान 1 का लेग मैकेनिज्म खराब था, टूट गया और उसका कम्युनिकेशन भी लॉस्ट हो गया था इन द लूनर ऑर्बिट। और चंद्रयान 2 मैम लैंड हो गया है सेफली ऑन द surface of moon, but it is not considered as soft landing. It's a dwarf satellite, we know it, because it was not in control of Earth. It was crash landing. हमने Crash कम्युनिकेशन वो कर दिया Communication मैम टूट गई थी उससे, है ना? कौन से एकदम लास्ट मिनट में टूटा था आपको Yes, याद ma'am. है? 17 minute is the terror time of every satellite of NASA. 17 minute to last. गुज़िरियल हिकु हफ़्ते खां इंडिया जे हिकु प्राइमरी स्कूल जे शागिर्द जूं वीडियो सोशल मीडिया ते गर्दिश करे रहियूं आहिनि, जंहिंमें इंडिया जी साफ़ यूरत उन प्राइमरी स्कूल जे शागिर्द खां स्पेस में वेंदड़ चंद्रयान 3 बाबति सवाल करे रही आहे, जंहिं जे जवाब में प्राइमरी स्कूल जो शागिर्द वज़ाहत ॾींदे ॿुधाए थो त चंद्रयान 3 छो कामयाबु थियो ऐं चंद्रयान 1 ऐं 2 छो नाकाम थिया। हिन शागिर्द जी तालीमी क़ाबिलियत असांजे तालीमी निज़ाम लाइ हिकु वॾो सुवालु आहे त जेका तालीम पाकिस्तान में एमफिल या PhD जे शागिर्दनि खे ॾिनी वेंदी आहे त इहा साॻी तालीम इंडिया में प्राइमरी स्कूल जे ॿारनि खे पढ़ाई वेंदी आहे। असांजे मुल्क जो तालीमी निसाब कुझु हिन तरह आहे जंहिंजो हक़ीक़ी ज़िंदगी सां को बि तालुक़ु न हूंदो आहे ऐं असां वटि तालीम जो मयारु फ़क़ति डिग्री ऐं नौकरी ताईं महदूदु आहे।